नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। अवां के हाँलाणी का खबर ॾिनालू। हाँलाणी सुप्रीम कोर्ट के हुकुम ते हाँलाणी में दीवानन जी ज़मीन था ऐं दुकानन ता कब्ज़ो हटाइण लाइ SDM महराबपुर जी अॻवानी में पुलिस जे अटाला सां करे दुकान सील कया विया। दुकानदारन ऐं पुलिस में झिड़कियूं। दुकानदारन जो गुलाम हुसैन हालेपोटो अता मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में क़ौमी शाहरा ते मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुतासिर दुकानदारन चयो त गुज़िरियल 20 सालनि खां दुकान असां वटि आहिनि। असां दीवान कृष्ण चंद खां ख़रीद कया हुआ, जंहिंजा मुकमल कागज़ात असां वटि मौजूद आहिनि। तंहिंजे बावजूदि असांजा दुकान सील करे असांखे बेरोज़गार कयो वियो आहे, जॾहिं त सिर्फ़ु ग़रीबनि जा दुकान सील कया विया आहिनि। बाअसरनि जे दुकाननि खे हथ बि न लाथो वियो आहे। हिननि चयो त असां ग़रीबनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। खुदारा असांखे इंसाफ़ कयो वञे। असांखां इंसाफ़ कयो वञे। हिननि सुप्रीम कोर्ट खे रहम जी अपील कई आहे त असां ते नज़रसानी करे असां ग़रीबनि जी रोज़ी रोटी बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।